नाज़रीन नौशरो फिरोज़ में डेंगी वायरस जो एक केस ज़ाहिर थी वियो आहे। डेंगी वायरस जो एक केस ज़ाहिर थियण खां पोइ डेंगी वायरस में मुब्तला मरीज़न जो अंग 4 थी वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर महबूब कलोड़ो। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सीनियर साहब ही आहे मोहम्मद यूनुस राजपर प्रेस क्लब नौशर सदर, जंहिंजे पुट शकील अहमद राजपर के डेंगी वायरस में जो है मुब्तला थी वियो आहे। ज़िले में डेंगी वायरस में मुब्तला मरीजन जो तइदाद जो है एक हफ़्ते अंदर मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त 4 थी वियो आहे। ओड़ा जो है मलेरिया खातो ऐं उन खां अलावा ज़िले इंतज़ामिया जो है ख़ामोशी सां तमाशो पई ॾिसे, जंहिं सबबि मलेरिया जे मरीजन में भी इज़ाफ़ो थियो आहे ऐं उन खां अलावा जो है उन सां गॾोगॾु डेंगे जे मरीजन में भी इज़ाफ़ो थींदो पियो वञे। मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिकु हफ़्ते अंदर डेंगे जा 4 केस ज़िले में ज़ाहिर थिया आहिनि थी चुका आहिनि, जिनमें ठारूशाह जो हिकिड़ो काउंसलर मुमताज़ अब्बासी ऐं दुकानदार आहे मलूक अब्बासी, उन खां अलावा इब्राहिम डहराज, उन खां पोइ अॼु जेको सीनियर साहब ही मोहम्मद यूनुस राजपर जो पुट जेको आहे शकील अहमद राजपर खे डेंगे वायरस जेको आहे जी टेस्ट पॉजिटिव अची वई आहे। टोटल जो तइदाद है 4 थी वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाए सघां त उन हवाले सां इंतज़ामिया जेको आहे के बि जोगा कदम न खणण जे करे अञा बि जेको आहे इन केसनि में इज़ाफ़ो थियण जो ख़दशो आहे। जी महबूब, जी मेहरबानी।